रहमतूं त आम ॾींहंनि में बि वसंदियूं आहिनि। जहिड़े नमूने सां जीअं चइबो आहे त बाबा अव्वलुहा रहमतुन व औसतुहा मग़फ़िरतुन व आख़िरुहा इत्कुम मिनन नीरान, त पहिरियों ॾहो रमज़ानुल मुबारक जो रहमत, ॿियों ॾहो मग़फ़िरत ऐं टियों ॾहो जहन्नम खां आज़ादी जो ॾहो। त इन जो मतिलबु इहो न आहे त ॿिए ॾहे जे अंदरि मग़फ़िरत आहे त रहमत न आहे, या वरी टे ॾहे जे अंदरि जहन्नम खां आज़ादी आहे त वरी जन्नत न आहे। ईअं न आहे, बल्कि इहे हिकिड़ा फ़ज़ाइल वारा अमाल आहिनि ऐं फ़ज़ाइल जूं जेके आहिनि सम्झो त फ़ज़ीलतूं ॿुधाई वेंदियूं आहिनि। त बाबा हिन ॾहे जी रहमत जे एतबार सां वधीक फ़ज़ीलत ऐं हिन ॾहे जे अंदरि मग़फ़िरत जे एतबार सां वधीक फ़ज़ीलत आहे जो अल्लाह तबारक व तआला जी रहमत इंसान जे लाइ सम्झो त बहाना ॻोल्हींदी आहे त बानो मुतवजे थिए त मां उन जे गुनाहनि खे माफ़ु करणु फ़रमायां। ईअं सम्झो त आम ॾींहंनि में माण्हू थोरो मुतवजे थिए, अल्लाह तबारक व तआला उन जे गुनाह खे माफ़ु करे, ऐं हिन ॾींहंनि जे अंदरि इंसानु रुॻो ख़्यालु करे, दिलि जे अंदरि इरादो करे, गुनाह खां बचण जो ख़्यालु करे, अल्लाह तबारक व तआला जी रहमत उनखे अॻे ई गुनाह खां परे करणु फ़रमाईंदी आहे। सो इहे रहमत जा ॾींहं आहिनि। क़ुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू, जीअं क़ुर फ़रमाए त ए मुंहिंजा बानो तव्हां अल्लाह जी रहमत खां नाउमीद न थियो। जीअं मां अॻ में बि वरी अर्ज़ु कयो अथमि त मुंहिंजा दोस्तो कॾहिं बि ईअं न सोचींदा की बाबा का दुआ क़बूलियत जे लाइ को आलिम हुजणु शर्त आहे, या साईं मुंहिंजे खे चवां उन जे लाइ हाफ़िज़ हुजणु शर्त आहे, या अल्लाह जो प्यारो बानो हुजणु शर्त आहे। केतिरो बि गुनाहगार आहे, यानी अज़ली खां अज़ली गुनाहगार आहे, पर जेकॾहिं अल्लाह पाक खां दुआ थो घुरे, अल्लाह तबारक व तआला उन जी दुआ ॿुधण थो फ़रमाए। अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दआहु व यक्शिफु सूअ व यजअलुकुम ख़ुलफ़ाअल अर्ज़, फ़रमाईं त दुआ घुरणु अव्हां जो कमु आहे। उन में रब न नमाज़ी जो शर्त लॻायो, न परहेज़गार जो शर्त लॻायो, न वरी को अल्लाह पाक अहिड़ो शर्त लॻायो जेको आम माण्हुनि जे लाइ ॾुखियो हुजे। रब फ़रमायो त तव्हां दुआ घुरो, जॾहिं तव्हांखे ज़रूरत पवे दुआ घुरो, सुम्हंदे दुआ घुरो, उथंदे दुआ घुरो, वेहंदे ऐं घुमंदे फिरंदे दुआ घुरो। अल्लाह तबारक व तआला तव्हांजी दुआउनि खे ॿुधण वारो बि आहे, क़बूल करण वारो बि आहे, ऐं रब साईं उन जा नतीजा बि तव्हांखे ॾियण वारो आहे। ऐं दुआ जे घुरण जे लाइ मुंहिंजा दोस्तो तव्हांखे हथनि खणण जी ज़रूरत बि न आहे। हिकिड़ो मुस्ताब आहे त तव्हां दुआ घुरो त हथ खणो, त इहो सम्झो त पंहिंजे क़ल्ब खे, पंहिंजे ज़हन खे हिकिड़ो मुतवजे करण जे लाइ तरीक़ो आहे त बाबा तव्हां ओलह ॾे मुंहुं करे ऐं तव्हां अल्लाह जे सां हथ जड़े वेही करे दुआ घुरो, त उन में तव्हांजो हिकिड़ो तवजो जमा थींदो हिकु जॻह ते। माना ॿिए तरफ़ तवजो खां बचण जे लाइ हिकिड़ो तरीक़ो आहे त तव्हां हथ खणी करे मुतवजे थी दुआ घुरो, वरना दुआ घुरण जे लाइ हथ खणण को ज़रूरी कोन्हे। जेकॾहिं माण्हू रस्ते में फिरंदे घुमंदे फिरंदे वञे थो रस्ते में ऐं दुआ पढ़े थो रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतम व फ़िल आख़िरति हसनतम वक़िना अज़ाबन नार, अल्लाह पाक उन जी दुआ खे बि ॿुधण थो फ़रमाए। आम वेठो आहे, सुम्हियो पियो आहे पंहिंजे बिस्तरे ते, जेकॾहिं उते दुआ थो करे रब अन्नी मसनी अद्दुर्र, मुंहिंजा अल्लाह मूंखे तकलीफ़ पहुती, तूं मुंहिंजी तकलीफ़ खे ख़तमु फ़रमाए, ऐं मुंहिंजा अल्लाह मां बीमार आहियां, मूंखे तूं शिफ़ा अता फ़रमाए। त मुंहिंजा दोस्तो इन हालत में जीअं अयूब अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक जे तरफ़ खां आज़माइश आई, उनखे बीमारी आई, केतिरा ई साल बीमारी जे अंदरि वतो रहियो, त उनजा हथ बि न पिया खजनि, हता की उनजी ज़बान बि ॼण त जवाबु ॾेई वई जो ज़बान सां अल्लाह पाक जो नालो वठे। त दिलि जे अंदरि दुआ थो घुरे, इदन अयूब इद नादा रब्बहु अन्नी मसनी अद्दुर्र, ऐं मुंहिंजा अल्लाह मां अयूब अलैहिस्सलाम बीमार थी पियो आहियां। पहिरियां जॾहिं तकलीफ़ जे अंदरि हुयो, जिस्म में तकलीफ़, ऐं साईं मुंहिंजे खे चवां जिस्म में सॼो जिस्म बीमारी खां वठी वियो, हलण फिरण खां ख़तमु, घुमी फिरी न पियो सघे, न सुम्हण जहिड़ो न वेहण जहिड़ो, एतिरो जिस्म जे अंदरि तकलीफ़ थी वई, पर उन अल्लाह पाक खां शिकायत न कई। रब तबारक व तआला पंहिंजे नबियनि खे ईअं आज़माइण फ़रमाईंदो आहे। अल्लाह साईं अयूब अलैहिस्सलाम खे आज़मायो, ऐं आज़माइण में अयूब अलैहिस्सलाम कामयाबु थी वियो। पहिरियां अयूब अलैहिस्सलाम खे माल ऐं दौलत बेतहाशा ॾिनई, वॾी माल ऐं दौलत ॾिनी अल्लाह साईं अयूब अलैहिस्सलाम खे, वरी माल बि खसींसि, दौलत बि खसींसि, त औलाद बि खसींसि, तॾहिं बि अयूब अलैहिस्सलाम जे सब्र जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी लग़्ज़श न आई। वरी जेको आहे अल्लाह तबारक व तआला माल बि खसे, दौलत ऐं औलाद बि खसे, वरी साईं मुंहिंजे खे चवां अयूब अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक वरी इन बीमारी जी आज़माइश में विधो, तॾहिं बि अयूब अलैहिस्सलाम जे सब्र जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी कमी न आई। तॾहिं बि अल्लाह पाक जो विर्द वेठो करे, रब जो हम्द वेठो गाए, अल्लाह जी रहमत जा वेठो तराना वेठो गाए। अयूब अलैहिस्सलाम मिसाल पेश करणु फ़रमायो त अल्लाह तबारक व तआला उनखे केतिरा ई साल, ग़ालिबन 7 या 8 साल अयूब अलैहिस्सलाम बीमारी जी हालत में रहियो, एतिरे क़दुरु जो उनजी ज़बान ते बि बीमारी जो असरु थियो। पहिरियों अल्लाह जो नालो ज़बान सां वठंदो हुयो, बाद में अल्लाह जो नालो वठण में जॾहिं उनखे तकलीफ़ पेश आई, तॾहिं चई त मुंहिंजा रब साईं, हे जॾहिं मुंहिंजा उज़वा ख़तमु थिया, इन्हनि जे अंदरि तकलीफ़ आई, आज़माइश आई, मां तोखां दाह न कयुमि, मुंहिंजा अल्लाह हाणे त तुंहिंजो नालो वठण में बि मूंखे तकलीफ़ थी थिए, हे मुंहिंजा अल्लाह हाणे मां तुंहिंजे साम्हूं अर्ज़ु थो कयां, मुंहिंजा अल्लाह अन्नी मसनी अद्दुर्र, मुंहिंजा रब साईं मूंखे तकलीफ़ पहुती थी, व अंत अरहमुर राहिमीन। ऐं पोइ बि ईअं नथो चवे त मुंहिंजा अल्लाह साईं मूंखे शिफ़ा ॾे, बल्कि चए थो त साईं तूं रहम कंदड़ आहीं, जेकॾहिं चाहे त मूंखे इन खां शिफ़ा ॾे, जेकॾहिं चाहे इन आज़माइश में हलाए बि त मां अयूब अलैहिस्सलाम राज़ी आहियां। तंहिंजे करे ऐं वरी हेॾा तव्हां ॾिसो त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जो मिसाल,
जीअं कॾहिं कॾहिं दुआ जी क़बूलियत में इंसान खे महसूसु थींदो आहे त साईं मां त दुआ घुरी घुरी थकिजी पियुमि, महीनो गुज़रियो, साल गुज़रियो, दुआ ई क़बूल न थी। त मुंहिंजा दोस्तो, याक़ूब अलैहिस्सलाम अलाह जो नबी हुयो, 40 साल पंहिंजे पुट जे लाइ दुआऊं बि घुरंदो रहियो, रोईंदो बि रहियो। अल्लाह तबारक व तआला उनजी दुआ ॿुधे बि पियो, उनजो जवाब बि ॾियणु फरमाए पियो। पर अल्लाह पाक आज़माईंदे आज़माईंदे 40 साल याक़ूब अलैहिस्सलाम खे आज़माई, पर याक़ूब अलैहिस्सलाम रब जी आज़माइश में फेल न वियो। 40 साल अल्लाह खे ॿाॾाईंदो रहियो, हथा की अखियुनि जो नूर बि रोई रोई करे ख़तमु थी वियुसि। पर अल्लाह मां उमेद न हटाई। ईअं न त भला हाणे अल्लाह नथो ॿुधे त भला ॿिया बि वरी आज़माइश, ॿिया वरी तरीक़ा अपनाया, वरी ॿिया दुनिया जा ॿिया मामला अपनाया, त बाबा रब जो नथो ॿुधे, ॾाढा साल आज़मायुमि। न न, 40 साल आज़माईंदो थो रहे, 40 साल अल्लाह तबारक व तआला खे ॿाॾाईंदो थो रहे। 40 सालनि खां बाद में फेराए करे अल्लाह दुआ क़बूल फरमाइसि, यूसुफ अलैहिस्सलाम वरी मोटाए करे घर में ॾियणु फरमाइसि। सो तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला दुआउनि जी क़बूल करण वारो आहे। फरमाईंदा आहिनि न त अल्लाह जो हक़ आहे जो असां ॿारनि खे आज़माए, असांजो हक़ न आहे जो अल्लाह खे आज़मायूं। असांजो हक़ न आहे जो अल्लाह खे आज़मायूं, जो पंहिंजे तरफ़ खां वेठा सवाल ठाहियूं त साईं ॾाढो रब खां घुरियोसीं, ॾाढियूं इलाज कयासीं। मुंहिंजा दोस्तो, इन दुआउनि जो एतिरी फ़ज़ीलत आहे, हदीस पाक में अचे थो, अल्लाह तबारक व तआला तव्हांजी दुआउनि खे क़बूल थो करे। यकीन सां दुआऊं अवां घुरो, क़यामत जो ॾींहुं थींदो, इंसान जे लाइ फ़ैसिलो थींदो त बाबा हिन जा अमल अहिड़ा आहिनि जो हिनखे खणी वञो फ़रिश्तो जहन्नम में। अचानक रब जे तरफ़ खां अहिड़ी शइ पेश कई वेंदी, साईं हीअ शइ आहे त रब फरमाईंदो त हिन जे नेक अमलनि में विझोसि, उहा जो विधी वेंदी त नेक अमलनि जो पलड़ो झुकी पवंदो ऐं गुनाहनि जो पलड़ो मथे हल्को थी पवंदो। हाणे हुनखे ऑर्डर थींदो त बाबा वञे पियो जहन्नम में, पर खणी करे हाणे जन्नत जे तरफ़ रवानो कयोसि। पुछंदो त रब साईं मुंहिंजा अमल त कोन हुया, कहिड़ी शइ हुई? त हुनखे ॿुधायो वेंदो त बाना दुनिया में तो दुआ घुरी हुई, पर मां अल्लाह सम्झां पियो त इहा दुआ तुंहिंजे लाइ आख़िरत में वधीक कमंदी आहे। तो वॾी आजिज़ीअ सां घुरी, वॾी महिनत सां घुरी, रोई करे ऐं रातियुनि जे अंदरि रहमत जे टाइम ते मां अल्लाह खे ॿाॾाई। मां सम्झां पियो त दुनिया में तुंहिंजी तकलीफ़ नथो हटायां, इहा आज़माइश तूं बर्दाश्त करे वेंदे, तकलीफ़ दुनिया में बर्दाश्त करे वेंदे, सब्र करे वेंदे, मां अल्लाह खे ख़बर हुई त तूं सब्र करे वेंदे, तंहिंजे करे तुंहिंजी इहा दुआ अमानत करे आख़िरत जे लाइ रखणु फरमाईमांइ। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मुस्तजाब दावत अल्लाह आख़िरत जे लाइ अमानत रखणु फरमाई। अल्लाह पाक हर नबीअ खे दुआ ॾियणु फरमाईंदो आहे न। हर नबीअ पंहिंजे पंहिंजे वक़्त में दुआ घुरी छॾी त अल्लाह पाक खां उहा दुआ घुरी, ऐं उन्हनि जे दुआउनि जे मुताबिक़ अल्लाह से फ़ैसिला करणु फरमाया। मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उम्मत जे मथां एॾो रहम फरमायो जो साईं जन न पंहिंजे लाइ, न पंहिंजे रिश्तेदारनि जे लाइ, न वरी पंहिंजे कंहिं ज़ाती ज़रूरत जे लाइ दुआ घुरणु फरमाई, बल्कि रब खे अर्ज़ु कई, मुंहिंजा अल्लाह इहा मुंहिंजी दुआ आख़िरत जे लाइ अमानत रखणु फरमाए। जॾहिं मुंहिंजा गुनाहगार उम्मती जहन्नम जे तरफ़ वेंदा, मां तोखां इहा दुआ घुरी करे मुंहिंजा अल्लाह मां पंहिंजे उम्मतनि खे जन्नत जे तरफ़ रवानो करणु फरमाईंदुसि। इहा आख़िरत जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दुआ अमानत जे तौर ते आख़िरत जे अंदरि पई आहे। ऐं हदीस पाक में अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईं त अल्लाह पाक जे अर्श जे हेठां सजदो कंदा, एतिरो सजदो कंदा, एतिरो सजदो कंदा, एतिरो सजदो कंदा जो रब जाते रब जे कावड़ खे कहारियत खे जोश हूंदो, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सजदे करण जे करे अल्लाह जी रहमत जोश में अची वेंदी। रब साईं फरमाईंदो त या मोहम्मद इरफा रासक, ए मोहम्मद तो वाह जी वाखाण कई, मां अल्लाह जी तारीफ़ जी इंतिहा करे छॾी। साईं हाणे तूं पंहिंजे चेहरे मुबारक खे मथे खण सजदे मां, सल तो त फरमाईंदो सवाल तूं कर, वशफा तो शफ़ात तूं कंदो वञ, जंहिंजी शफ़ात कंदो वेंदे मां अल्लाह पाक उनखे जन्नत जे तरफ़ रवानो करणु फरमाईंदो। सो इहे दुआउनि जूं फ़ज़ीलतूं आहिनि। मां इन जे करे अर्ज़ु कयां थो त मानो दुआउनि खे पंहिंजे लाइ ईअं सम्झो त और न सम्झे, मुफ़्त जी दुआ आहे, ऐं दुआ जे लाइ को मस्जिद में हुजण बि ज़रूरी न आहे, क़िबले जे तरफ़ मुंहुं हुजणु ज़रूरी न आहे। हा, जीअं मूं अर्ज़ु कयुमि त उन जे लाइ माण्हू हिकिड़ो तवजो सां वेहे थो क़िबले जे तरफ़ मुंहुं करे हथ खणी, त इहो हिकिड़ो पंहिंजे तवजो खे हिकु जॻह ते जमा करण में मददगार ज़रूरु आहे। ईअं न आहे त उनजो को फ़ाइदो न आहे, फ़ाइदो ज़रूरु आहे। अवां जेकॾहिं ॿिए तरफ़ हेॾे होॾे ॾिसंदे दुआ घुरो त उन में बि दुआ क़बूल थिए थी, पर तवजो अहिड़ो न हूंदो जेको अवां क़िबले जे तरफ़ मुंहुं करे ऐं बावज़ू थी करे वरी कंधु हेठि झुकाए करे अल्लाह जे तरफ़ मुतवजो थी करे रब सां ॻाल्हियूं कंदव, उन दुआ जी वरी लज़त ऐं मज़ो ई पंहिंजो आहे। जीअं अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां जॾहिं पुछियो वियो त अयूब ॿुधाए त साईं त भला बीमारी जी कैफ़ियत में, बीमारी जी तकलीफ़ जी हालत में तोखे जेको आहे वधीक सम्झो त मज़ो पियो अचे या सिहत जी हालत में? त अयूब अलैहिस्सलाम वाह जो जवाबु ॾिनो, चई त हक़ीक़त इहा आहे त सिहत अल्लाह जी वॾी नेमत आहे, पर हक़ीक़त में जेका लज़त बीमारी जे अंदरि अल्लाह खे सड़ने में हूंदी, सिहत में उहा लज़त मूंखे नथी अचे। ऐं हक़ीक़त बि इहा अथव, अवां पंहिंजो पाण खे आज़माए ॾिसो, जॾहिं अवां तकलीफ़ में हुजो उन वक़्त में रब खे आज़मायो ऐं पंहिंजी अंदर जी कैफ़ियत महसूसु कयो त कीअं थो रब खे सड़ण में मज़ो अचे। ऐं माण्हू सिहत जी हालत में आहे न, पोइ उहा तकलीफ़ जो न आहे त पोइ न उहो तवजो थो रहे, न उहो इख़लास थो रहे, न वरी उहा लज़त थी रहे। जॾहिं माण्हू आज़माइश जे अंदरि आहे त उन वक़्त में थोरो तवजो करे त अखियुनि मां ॻोढ़ा था वेही अचनि, इहे ॻोढ़ा वहनि था रब जी रज़ा जे ख़ातिर, इन्हनि ॻोढ़नि वहण जी लज़त ई पंहिंजी आहे। ऐं सिहत जी हालत में बि माण्हू दुआ घुरे थो, पर सिहत में उहा मज़े जी दुआ, सिहत में उहो मज़ो न आहे अल्लाह पाक खे सड़ण जो जेको तकलीफ़ जी हालत में आहे। बहरहाल इहे दुआउनि जे घुरण जा ॾींहं आहिनि, ऐं बाक़ी वञी करे को 14 या 15 ॾींहं बचा आहिनि। ऐं पंहिंजे ज़िंदगीअ खे जीअं मां अर्ज़ु कंदो आहियां त जेकॾहिं को माण्हू
पंहिंजी औलाद जे लाइ शिकायती आहे, साईं मुंहिंजी औलाद नाफ़रमान आहे, मूंखां नमाज़ नथी पढ़ी वञे, मां जमात सां नथो पहुची सघां, साईं मुंहिंजे घर जे अंदरि हे मसइलो, मूंसां भाइर नथा ठहनि, मुंहिंजी औलाद खे रिज़्क़ नथो मिले, जेका बि दुआ आहे अलाह पाक खां घुरो, तसलसल सां घुरो, अलाह पाक तव्हांजी दुआ खे क़बूल करणु फरमाईंदो। जॾहिं बाने खे इहो यकीन आहे त मुंहिंजो रब 70 माण्हुनि खां वधीक प्यार कंदड़ आहे, त उहो अलाह तबारक व तआला पोइ अलाह उन दुआ जो नतीजो बि छॾियो न उन अलाह जे ज़ात जे मथां। ईअं न चओ त दुआ जो नतीजो मुंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ मिले, साईं मां नौकिरी घुरियमि नथी मिले, मां त रड़ी करे थकिजी वियुमि, नौकिरी मिले ई नथी। ईअं न कयो, बल्कि अलाह जे इन रहमत जे अंदरि उमेद रखो, तव्हां इहो यकीन रखो त मुंहिंजो रब दुआ खे क़बूल थो करे, मूंखे अलाह इन नौकिरीअ खां वधीक अता फरमाईंदो। इन नौकिरी जी का हैसियत ई कोन्हे, इन दुनिया जे अंदरि आज़माइश जी का हैसियत ई कोन्हे। जॾहिं 70 माण्हुनि खां वधीक थो प्यार करे त उहो मुंहिंजे लफ़्ज़ खे कीअं रायगान करणु फरमाईंदो। जॾहिं उहो नाफ़रमान खे रिज़्क़ थो खाराए त फर्मा बरदार खे जेको अलाह जे दर ते वेही आजिज़ी करे, इनकिसारी करे, रब जे दर ते वेही सेन हणे, जी चइबो आहे न फ़क़ीर सेन हणंदो आहे, वेही करे रब जे दर ते वेही ॿाॾाए अलाह खे चवे, रब तुंहिंजो ई दर आहे, तुंहिंजे दर खां छॾे करे मां काॾे वेंदुसि, अंतुमुल फुक़राउ इलल्लाह, मां फ़क़ीर आहियां तुंहिंजे दर जो, ए अलाह मुंहिंजी दुआ खे क़बूल करणु फरमाए। को वजह न आहे जो अलाह हिन जी दुआ खे क़बूल न करणु फरमाए। ऐं यकीन सां माण्हू दुआ घुरे, ईअं न त अलाए क़बूल थींदी, अलाए न यकीन सां दुआ घुरे। जहिड़ो बि बानो आहे, दुआ घुरणु बाने जो कमु आहे, ॿुधणु अलाह जी ज़ात जो कमु आहे। हिन में हदीसूं तमामु घणियूं आहिनि। जीअं मां हिकिड़ी मुख़्तसर वाक़ियो अर्ज़ु करे मां तफ़सीर जे तरफ़ अचां थो। जीअं अचे थो न त हदीस पाक में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पाण फरमायूं त हिकिड़ो शख़्स जेको आहे पंहिंजे बेईमानी जी हालत में सॾे पियो पंहिंजे पुत खे, या सनम सनम पुत खे चइबो आहे, त उनखे सनम खे सॾे पियो। अचानक उनखे निंड जो ग़लबो अची वियो, निंड जी ऊंघ जे अंदरि या सनम जी जाइ ते उनजी ज़बान मां लफ़्ज़ निकिता, या समद समद चइबो अलाह जी ज़ात जो सिफ़ाती नालो आहे, माना बेपरवाह ज़ात। त होॾां जवाबु पियो अचे, लबैक आबदी लबैक, जी मुंहिंजा बाना, हालांकि बेईमान आहे, जवाबु तुंहिंजे जी मुंहिंजा बाना, फ़रिश्ता अर्ज़ कनि क़ुर्बान वञा साईं, हो त जेको आहे ग़फ़लत जे अंदरि तुंहिंजो नालो उनजी ज़बान ते अची वियो, हक़ीक़त में त पुत खे पियो सॾे। मुंहिंजे रब फरमाए थो, फरमाईं त बाना फ़रिश्तो, जेकॾहिं इहो पुत खे सॾे उहो बि जवाबु न ॾेसि, ऐं मां रब खे खणी ग़फ़लत जे अंदरि सॾे मां बि जवाबु न ॾियां, त मुंहिंजे ऐं पुत जे अंदरि फ़र्क़ु कहिड़ो रहंदो। अलाह पाक इन्हनि दुआउनि खे ॿुधण वारो आहे।